रागी पौने 5 वगे ताईं असांखे पंहिंजी महफ़िल ॿुधाईंदा। उन खां पोइ फ़क़ीर एजा अल्लाह जी आस करे हलियो ही आई। अल्लाह जी आस करे हलियो ही आई। चारण बधा चंग खे झूड़ा ऐं झाई। डोली राडियाज जी डुरान ठाई। वेनती वाहिद दर तह वेर कयाई। ऐ सबा जा साईं राव रिझारी रागसी। 100 सिरन पाए 100 सिरन पाए जे तंद बराबर तोरिया। तब उटल ओडा ही थिए जिना बीजल बुराए। ही सखणो हदाए सिर में सजा नाए की। साईं मुझा हाजिर महफिल सामूटा तमाम मोअज़्ज़िज़ीन खे मौजूद। अली ब्रदर्स साजिद अली इजाज़त अली ताजे सामने हाजिर हैं। तमाम रहता हूँ चाचा सिरार खान जा जन बाबा निशान अली जे हिन ड्यूटी में असांखे याद किया है। तमाम खूबसूरत चेहरा असांजे साम्हूं वेठा आहिनि। सभिनी जी महिरबानी जहिड़ो बि हलाए पेश ख़िदमत। हाजिर महफिल मौजूद सामीन साहब हजरात फकीर फुकरा अहले सादात महफिल मुरजास। अञा बिस्मिल जे भर में को डिठम बेदात बीठो। अञा बिस्मिल जे भर में को डिठम बेदात बीठो। सदा कहिड़ी बि सादर थे मगर फरियाद बीठो। वञा मक्तल जे दर ते बचा किया मौत खाऊं। वञा मक्तल जे दर ते आई बचा किया मौत खाऊं। मसीहा खुद जिते मूले बणो जल्लाद बीठो। घड़ी खन मो घुरी मोहलत चयम कातिल खे ॿियो को कुह चयाई। वक्त ऐं वारो मूंखे सभु याद बीठो। ॾिठो हिन मौत मुझे जो मिठा मंज़र घणनि माण्हुनि। कबर ते पोइ लिखियो कतबो त अॼु आज़ाद बीठो। घणा वरह अॻु हिकु महकदा मामूं सुर्की भरी हुई जा। उन सुर्कीअ जो साॻियो अॼु सवाद बीठो। हयातीअ जी हिफ़ाज़त कीअं करे हाफ़िज़ उन हंध ते।
जिते सुकरात सरमद ते सजो बगदाद बीठो आ अञा बिस्मिल जभर में को ॾिठम बेदाद बीठो सिर सेवा न थिए मार्फत मंझ मकाम लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम आयत आहे इना कादिर मंझ कलाम कादिर मंझ कलाम उत्तम कयो इंसान खे उत्तम करे इंसान खे कादिर कुड़ायो उत्तम करे इंसान खे कादिर कुड़ायो खलकल आदम अला सूरत ही ईफाक फरमायो साहिब समायो अची अंदर सूरत उन जे अला मज़हबन मुल्कन में माण्हू मुझाया शेखी पीरी बुजुर्गी बेहद भुलाया किन बड़ी नमाजों पढ़न किन मंदिर वसाया ओडा के न आया सच्चल अकुल वारा इश्क जे अरफन बोला है नहीं काफिया पेशे नजर असा जो इश्क आदम सा असां जो इश्क आदम सा असी इंसान पूजारी के जी भगवान के बेटा ओ के जी भगवान के बेटा तको शैतान पूजारी के जी भगवान के बेटा तको शैतान पुजारी के जी भगवान के बेटा तको शैतान पुजारी असा जो इश्क आदम सा असां जो इश्क आदम सा असा जो इश्क आदम सा असी इंसान पूजारी अजी भगवान के बेटा शैतान पुजारी अजी भगवान के बेटा शैतान पुजारी हर के दुखिया दिल जे हर के दुखिया हर के दुखिया दिल जे आयूं अरमान पूजारी जी भगवान के बेटा शैतान पुजारी जी भगवान के बेटा शैतान पुजारी
बिस्त जी बूथी अचे बुखायल जे भर में असांखे बिस्त जी बूथी अचे बुखायल जे भर मां असांखे बिस्त जी बूथी बुखायल जे अचे भर में असांखे बिस्त जी बूथी बुखायल जे अचे भर में इन्हईअ लाइ त असां आहियूं इन्हईअ लाइ त असां आहियूं इन्हईअ लाइ त असां आहियूं उन्हईअ अरमान पूजारी जी भगवान खे भेटा त को शैतान पूजारी असांजो इश्क असांजो इश्क आदम सां असीं इंसान पूजारी जी भगवान खे भेटा शैतान पूजारी भगवान खे भेटा शैतान पूजारी हकीकत हीअ हवा बचड़न हवा हुनखे सुणाए को 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 उन्हईअ जे बस असां अशरफ उन्हईअ जे बस असां अशरफ आहियूं इंसान पूजारी जी भगवान